अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, अॼु जीअं मां पंहिंजे अबाणे ॻोठ में ईद करण लाइ आयुमि त नंढे हूंदे जूं यादूं, पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जूं मुहबतूं ऐं खोड़ सारो तालीमी रुझान त मां हितां जी पैदावार आहियां। उन आधार कुझु तालीमी दोस्तनि सां तालीम जे सिलसिले में सॻियूं जे तालीम जो ऊनू रखंदे कुझु दोस्तनि सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में हिकिड़ी मुंहिंजे उमेदुनि खां कई हिसा बालातर शख़्सियत सां मुलाक़ात थी। मुंहिंजो नंढड़ो रिलेटिव, मुंहिंजो प्यारो स्टूडेंट ज़ाहिद अली सहतो, हिन जहिड़ा ॻाल्हियूं ॿुधायूं त मां हितां खां कमु शुरू कयो आहे त यकीन ॼाणो त मां एतिरो त एस्टानिश थी वियुमि त हर दौर में अलाह साईं कुझु न कुझु पंहिंजा गिफ्टेड बंदनि जे भलाईअ लाइ मोकिलींदो रहे थो। हिन दोस्त जी उमिरि ॾिसंदे बहरहाल मुंहिंजो लफ़्ज़ साथ कोन था ॾियनि। हिन दोस्त जॾहिं तारीफ़ करायो त साईं मां हिकु चैनल बि खोलियो आहे। भाई चैनल ते जॾहिं मां हिकिड़ी नज़र रखी, हिन जो जेको ख़ुलूस ॾिठो त मां इहा शइ यकीन सां चवां थो त जेको मुंहिंजो तालीमी तजुर्बो आहे उन में हिकिड़ी शइ मुंहिंजो पंहिंजी ज़ाती क्रिएशन इहा बि रही आहे त कंहिं बि टीचर जो ख़ुलूस उन जे महिनत उन इल्म खां वधीक लर्नर्स खे फ़ाइदो ॾींदो आहे। पोइ हिन दोस्त जो जेको ख़ुलूस हुयो, जेके महिनतूं हुयूं, जेके मैनेजमेंट हुयूं, उहो मां पंहिंजे स्टूडेंट्स खे, सॻियुनि जे मारवड़नि खे ऐं स्पेशली पंहिंजे सॻियुनि जे वॾड़नि पेरेंट्स खे इहो रिक्वेस्ट कंदुमि त यार असां जंहिं तकलीफ़ुनि मां हितां निकितासीं, अॼु असां घटि में घटि एतिरो दावा सां चवंदासीं त सॻियुनि जो माण्हू को फ़ख़्र सां चई सघंदो त हीउ दोस्त असांजे इलाइक़े मां फुटी करे वॾो वणु थी करे सिंध खे ज़रखेज़ीअ जी छांव ॾेई रहिया आहिनि। उन तजुर्बनि जे बुनियाद ते मां पंहिंजे मारूड़नि, पंहिंजे वॾड़नि, पंहिंजे सॻियूं वासनि खे इहो ज़रूरु रिक्वेस्ट कंदुमि त मुंहिंजो जेको तालीमी तजुर्बो आहे, मुंहिंजूं जेके तालीमी ख़िदमतूं आहिनि, उन जे तजुर्बे ते इहो चवंदुमि त हिन दोस्त जो जेको इनिशियल स्टेप आहे हीउ तमामु हिकिड़ो लाभाइतो साबित थींदो। तंहिंजे करे मां पोलाइटली रिक्वेस्ट कंदुमि पेरेंट्स खे, लर्नर्स खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे त हिन दोस्त जो चैनल सब्सक्राइब कयो, सिखण जी कोशिशि कयो। अनक़रीब हिन ई ग्राउंड तां मां हिकिड़ो कैरियर काउंसलिंग जो प्रोग्राम रखण वारो आहियां सॻियुनि में, जंहिंमें खोड़ ख़ुलूस जूं झोलियूं भरे करे तव्हांखे तव्हांजे बचड़नि लाइ खोड़ सारियूं सलाहूं ॾींदासीं, जंहिं बुनियाद ते इंशा अल्लाह हिकिड़ी एजुकेशनल स्ट्रीम सॻियुनि खां शुरू थींदी ऐं सिंध जे वॾनि वॾनि इदारनि खां उते पहुचंदा जिते दुनिया जी तालीमी दरियूं खुली रहियूं आहिनि। तव्हांजो दुआगू उस्ताद फैज़ मोहम्मद मंगनी जो, लेक्चरर फिज़िक्स एट मज़हर मॉडल, भेटाई कोचिंग सेंटर्स, गंबट, राणीपुर एंड खैरपुर। थैंक्स अ लॉट।